ॾाढा पाकिस्तान के 76 साल थिया आहिनि, पर असांजो सियासी ढांचो दुनिया जो बदतरीन निज़ाम आहे, जिते सियासी पार्टियूं चंद खानदाननि वटि यर्गमाल आहिनि। ॾाढा रिश्वत आम आहे ऐं उन्हनि सियासी खानदाननि पंहिंजो पाण खे एतिरो त मज़बूत कयो आहे जो आम माण्हू त छा पर चङा ख़ासा साहिब हैसियत माण्हू बि ॻाल्हाईंदे खोफ में मुब्तला आहिनि। ॾाढा अहिड़ी हिक हटी वारे निज़ाम में त क़ौमूं तरक़ीअ बजाए पस्तीअ ॾांहुं वधंदियूं आहिनि। ॾाढा ॿियनि मुल्कनि में सियासत इबादत आहे ऐं जंहिं में आम माण्हूअ जे भलाई ऐं बहितरीअ लाइ क़दम खयां वेंदा आहिनि। असांजे मुल्क में वरी इहे सियासी क़ुवतूं सिर्फ़ु पंहिंजे लाइ माल गॾु करण में लॻियूं पियूं आहिनि। आम माण्हूअ लाइ न तालीम आहे न सिहत जूं सहूलतूं आहिनि। इहो इन करे बि आहे त इन्हनि सियासतदाननि जे मथे जे सूर ऐं ॾंद जे सूर जो इलाज बि दुबई, लंडन ऐं अमेरिका में थिए थो। संदन ॿार बि उन्हनि मुल्क में तालीम पिराइनि था। ॾाढा ईअं त अंग्रेज़ जेको धारियो हो उनखे शाबास ॾिजे, जंहिं हिन मुल्क खे आम माण्हूअ लाइ तालीमी इदारा, सिहत लाइ अस्पतालनि जो मुयसर निज़ाम ॾिनो। असां उन्हनि जे ॾिनल निज़ाम जो बि मुंहुं कारो करे छॾियो आहे। अड़े बाबा नौजवानो, जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्मा। इहो सही आहे त अंग्रेज़ इंसान दोस्त हो, जंहिं बिना घुरण जे हिन मुल्क खे सभु कुझु ॾिनो, पर हिननि पंहिंजनि खां सभु कुझु फुरे छॾियो आहे। अब्बा, हाणे असां रिढुनि जे धण मिसल बि न आहियूं, जेकी घटि में घटि ॿिए त कनि थियूं। असां त पंहिंजे हक़नि लाइ ॻाल्हाईंदे बि डिॼूं था त हाकुम नाराज़ न थियनि। बाबा, यादि रखो तव्हां नौजवानो, पाण खे सुञाणो ऐं पंहिंजनि हक़नि खे ऐं ईंदड़ नसुलनि जे घुर्जुनि खे सुञाणो त ॾाढ जे ख़िलाफ़ उथी बीहणु सिखो, पोइ तव्हांजी क़ौम जी भलाई थींदी बच्चा।